अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ते ख़बर शामिल कंदा हलूं नौशर फिरोज़ खान रिपोर्टर ब्यूरो चीफ मंसूर मलिक दरिया खान मरीज मदरसा कासिमुल उलूम ऐं आलमी इदारे बैतुल इस्लामी वेलफेयर ट्रस्ट जे कराची जे सहकार सां 600 खां वधीक बोर मुतासिरन ऐं राशन विरहायो वियो। उन मौक़े ते बैतुल इस्लामी वेलफेयर ट्रस्ट ऐं सियासी समाजी अखवाड़नि कारी ज़फ़रुल हक़, कारी मोहम्मद यासीन राजपूत, हाफिज़ कुर्बान खासकेली, कारी गुलामुल्लाह मोरोजो, मोहम्मद अस्कर राजपूत, अली हसन मलिक, डॉक्टर कैप्टन अब्दुल हई साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त बैतुल इस्लामी वेलफेयर ट्रस्ट पारां बोर मुतासिर हज़ारे ख़ानदाननि में राशन टेंट समेत रोज़ाने इस्तेमाल में ईंदड़ ज़रूरी सामान तोड़े सीउ खां बचाव लाइ गरम कपड़ा ऐं कंबल समेत ॿियो सामान ॾिनो पियो वञे त जीअं बोर मुतासिरनि हिन महांगाई जे दौर में पंहिंजनि बचनि जो पेट पाले सघनि, जेको हिकु बहितरीन अमल आहे। हुननि वधीक चयो त इंशाअल्लाह बैतुल इस्लामी वेलफेयर ट्रस्ट पारां बोर मुतासिरीन तोड़े ग़रीब अवाम खे खाधे पीते जो सामान ॾियण जो सिलसिलो जारी रहंदो।